तव्हांखां अहवाल छा वठां? मूंखे ख़बर आहे तव्हांखे छोकिरी जो ॾसु खपे। हाँ सोटल, इन में असां सभिनी जी भलाई आहे। मंसूर खान, मूंखे पंहिंजी जान जी परवाह न आहे। जेकॾहिं हीअ मूंखे मारीनि था त भले मारे, पर तव्हांखे मूंसां हिकु वाइदो करणो पवंदो। सभ खां पहिरियों तव्हां चाचा खे सही सलामत घर पहुचाईंदो, ऐं ॿी ॻाल्हि त मुंहिंजी सोट गुलपरी जी ककर खां तलाक कराईंदो। ऐं टी अहम ॻाल्हि त तव्हांखे कूंज जी ज़िंदगी जी ज़मानत ॾियणी पवंदी। जेकॾहिं तव्हां इहे मुंहिंजी ॻाल्हियूं मञो था त तॾहिं ई मां तव्हांखे कूंज जो ॾसु ॾींदुसि। सोटल, तव्हांजी शर्तुनि ऐं सोच खां मूं अॻिते सोचे रखियो आहे, पर इहो सभु कुझु मां तॾहिं ई करे सघंदुसि जॾहिं तव्हां मूंखे छोकिरी जो ॾसु ॾींदो। मंसूर खान, मूं बि इहो ई सोचियो हुयो त छोकिरी जे हथु अचण खां पोइ मां घणो कुझु करे वेंदुसि, पर हिते अचण खां पोइ मूंखे ख़बर पई त मुंहिंजो दुश्मन केतिरो नीच ऐं ग़लीज़ आहे। तव्हां पंहिंजे दुश्मन जे बारे में कहिड़ी सोच रखो पिया, उन सां मुंहिंजो को बि सरोकार न आहे। मां बसि इहो ॼाणणु चाहियां थो त तव्हां मुंहिंजे बारे में कहिड़ी सोच रखो पिया। मंसूर खान, सोट मुराद जीअं मां बि तव्हांजी इज़त कंदो आहियां। पोइ इन इज़त जो भरम बि रखो ऐं मूं तां भरोसो रखो। मूंखे इन छोकिरी जो ॾसु ॾियो त जीअं इन मां सॼे मसइले खे सही नमूने सां हल करे वठां। मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हां सोट मुराद सां बि मिली आया हूंदो। जी, हिन वक़्तु मां तव्हांखे पंहिंजे सोट मुराद जी जाइ ते थो रखां, इन करे मां तव्हांखे जवाबु नथो ॾेई सघां। छोकिरी खे मां किथे रखियो आहे गौर सां ॿुधो। बाबा साईं, छा था सम्झो? छा तव्हांखे मोलू उहा ख़बर आणे ॾींदो जेका तव्हांखे घुर्जे? मंठार मोलू बेवकूफ़ आहे, इन करे रज़न वारनि जो उन तरफ़ शक ई न वेंदो। हा, पर जे मोलू चाहे त उन्हनि जी सभु ख़बर हिते खणी असांखे ॿुधाए सघे थो। हिन वक़्तु लाड़ो राज़न वारनि जो मंसूर तरफ़ आहे। मंठार जो जेको रज़न आहे न, वॾो चालबाज़ माण्हू आहे। इहो कंहिंजो बि सॾु नथो थी सघे। तोखे ख़बर नाहे त इन नांग खे सॼी ज़िंदगी मूं तिरीअ ते खीर पीआरियो आहे, पर को छा ॾिठी? न्यापो कयो मास्तर ईअं अठी ॾेई पी रहियो। इहो शख़्स सिर्फ़ मतिलब परस्त आहे ऐं पंहिंजे उन मतिलब जे करे जीअं छोकिरी वापसि थिए अॼुकल्ह मंसूर ख़ान जे कथा। बाबा साईं, जेकॾहिं मंसूर ख़ान हुननि मथां भलाई थो करे, छोकिरी वापसि करे थो, त पोइ हू पाण में वेझा थी वेंदा। मंठार, तुम छड़ो शाम जो इंतज़ार कर, मोलू खे पुॼण ॾे। ॾिसूं त इहो मोलू कहिड़ो न्यापो थो खणी चए, ऐं पोइ ॾिसजां त मां चाल कहिड़ी थो खेॾां। ॿुधो, गौर सां ॿुधो। बाबा चवंदो आहे त होटलुनि ते वेही वक़्तु विञाइणु तव्हां जाइल क़ौम में शुमार कया वेंदो। जेको न वक़्तु तव्हां होटलुनि ते गुज़ारो था, जेकॾहिं इहो वक़्तु तव्हां प्रेस क्लब ते अॻियां वेही गुज़ारो त तव्हांखे पंहिंजा हक़ मिली वञनि, ऐं तव्हांजो शुमार सुलझल क़ौमुनि में कयो वेंदो। सुलझल क़ौमूं कॾहिं बि होटलुनि ते वेही पंहिंजो वक़्तु न आहिनि विञाईंदियूं। मूंखे ख़बर आहे जेको पिणे खानड़ पढ़ियल आहे। ही बाबा कानड़ जी ॻाल्हि कोन पियो करे। ॿियो कहिड़ो पी कयो अथव? मिठू, जाइल कौम सां तूं कॾहिं कोन पुॼंदे। चंद जाइल ज़रूर आहिनि, पर हाणे हिन क़ौम में सुजागी ज़रूर ईंदी। इहे अजाया ख़्वाब आहिनि ऐं इहे ख़्वाब ई थी रहंदा। जेकॾहिं किथे वंड जो माल हले ऐं बिरयानी जी देग हले त ॿुधाइजां। ख़बर आहे, असांखे ख़बर आहे त असां सदाईं बिरयानी ते विड़ा आहियूं, पर हाणे असां पंहिंजे हक़नि लाइ विड़ंदासीं। ऐं तमामु जल्द
तमामु जल्द असां हितां चोरनि खे भॼाए कढंदासीं। मिठू सही थो चए, असांखे जाॻणो पवंदो। मंसूर खान तोखे मुतमिन ॾिसी करे मूं अंदाज़ो लॻायो त तूं सोडल खे राज़ी करण में सोभारू थी आयो आहीं। रज़न तव्हां हर वक़्तु मूंखे ईअं ई मुतमिन ॾिसंदो। ज़िंदगी में लाह चाड़ा त ईंदा रहंदा आहिनि। जेकॾहिं मुश्किल ऐं परेशानी जे करे इंसानु पाण खे परेशान रखंदो त पोइ कॾहिं बि मसइले जे हल ताईं न पहुचो। हाणे तव्हां मूंखे इहो ॿुधायो त मुंहिंजी भेण खे मुंहिंजे हवाले कॾहिं था कयो? ककर तूं ऐं तुंहिंजो सौटु रज़न सुभाणे शाम जो मुंहिंजे उताक ते अची छोकिरी खे वठी वञिजो। छा तव्हां हुनखे हिते न छॾे वेंदो? ककर ईअं मुनासिबु कोन थो लॻे त मां तव्हांजे घर जी इज़त पंहिंजे माण्हुनि सां हिते मोकिलियां। जेकॾहिं ईअं थियो त पोइ हज़ारे ॻाल्हियूं थींदियूं, पर जेकॾहिं तव्हां अची पंहिंजी इज़त खे पंहिंजे घर वठी वेंदो त ॻाल्हियुनि करण वारा वात हमेशह लाइ बंदि थी वेंदा। ॻोठ वारनि जा वात असां पाण ई बंदि कंदासीं। तव्हां सिर्फ़ु छोकिरी हिते वठी छॾे वञो। रज़न इहो मुनासिबु कोन। ठीकु आहे मंसूर खान, सुभाणे शाम जो असीं तव्हां वटि ईंदासीं, पर हुन खां पोइ ॿियो बहानो न थिए। बेफ़िक्र रहो, छोकिरी तव्हांजे ई हवाले कई हुई। हिन करे हाणे मूंखे इजाज़त। ककर जेकॾहिं तूं थोरो बि ज़ोर रखी आहे न त छोकिरी असां वटि छॾे वञे हा। पर छो सोट? छो? मां तोखे सम्झायां थो। वापसि अचण खां पोइ जेकॾहिं तव्हां मुंहिंजी न्याणीअ खे मारण जी कोशिशि कई न त मां तव्हांखे कॾहिं बि माफ़ु कोन कंदसि। ऐं न्याणीअ जे बेगुनाह खून जो हिसाबु मां तव्हां खां क़यामत जे ॾींहुं वठंदसि। जेकॾहिं मुंहिंजे नसीब में दोज़ख लिखियलु आहे ऐं मुंहिंजे खाते में वधीक गुनाह थी आहे त पोइ छा थी पियो? छा तोखे इहो ख़ौफ़ कोन थो थिए त तोखे मरण खां पोइ दोज़ख में साड़ियो वेंदो? गोरी तूं मूंखे ॾो साह में तोड़ण जी न आई जो मूंखे दोज़ख जी बाह खां थी ॾियारी। मां थी चवां त न्याणीअ खे जीअ दान ॾियो। कुदरत वारो तव्हांखे सभु ॾोह गुनाह बख़्शे छॾींदो। पर जेकॾहिं पंहिंजी न्याणी तव्हां बेगुनाह मारी न त कुदरत वारो तव्हांखे कॾहिं बि बख़्श कोन कंदो। मूं हथ मथे कया ऐं मां अठ में रहंदुसि, पर ककर ऐं राज़न छोरी खे हरगिज़ न छॾींदा। जीअं मां पंहिंजी न्याणीअ खे बचाइण जी कोशिशि कयां थी न, ईअं तूं बि मुंहिंजो साथ ॾी त असां ॿई पंहिंजी न्याणीअ जी जान बचाए सघूं था। मां हरगिज़ विच में न ईंदुसि। तोखे जेतिरो ज़ोर लाइणो आहे लाइ वठि, पर इहे ॿई छोरा कोन मुणंदा। मां पूरी कोशिशि कंदसि। जेकॾहिं न मुड़िया न त भलो साईं खणी झोलीअ में विझंदीसां। जेकॾहिं तूं छोरनि खे भलो साईं विझण जी कोशिशि कई न त पहिरियां ई बंदूक तोखे हणंदा ऐं ॿी बंदूक छोरी खे हणंदा। मां पंहिंजी न्याणीअ सां गॾु मरणु पसंदि कंदसि। मां हुनखे अकेलो मरणु कोन ॾींदसि। जॾहिं असां छोकिरी खे वठणु वेंदासीं त मंसूर शर्तनि जा अंबार लॻाए छॾींदो। कंहिं महिल चवंदो त ही शर्त मञो, कंहिं महिल चवंदो ही शर्त मञो, पोइ हू छोकिरी असांजे हवाले कंदो। जेकॾहिं मंसूर खान छोकिरी हिते वठी अचे हा त पोइ मंसूर खान जा हथ कटिजी वञनि हा। पोइ असां शर्त मञूं या न मञूं। ख़ुदा कंदो उते को बि शर्त कोन रखंदो। ऐं जेकॾहिं ज़ोर रखियईं त हा करे अदीअ खे वठी ईंदासीं। अदीअ जे हिते अचण खां पोइ असीं आज़ादु हूंदासीं। ख़ुदा तव्हां छा था सम्झो त कहिड़ा शर्त रखंदो? सभ खां पहिरियां चवंदो त सोडल ऐं आलम खे आज़ादु कयो। उन्हनि खे आज़ादु तॾहिं कंदासीं जॾहिं मुराद वारा गुल परीअ खे असांजे हवाले कंदा। मंसूर खान मिठो ज़हर आहे। जेकॾहिं उते हू ॻाल्हाईंदो न त तूं सिर्फ़ु कंध लोॾींदो रहिजी वेंदे ऐं उनजे सवाल जे मथां को बि तूं जवाबु ॾेई न सघंदे। जेकॾहिं उते मां न ॻाल्हाए सघां त पोइ बाक़ी तव्हां छा लाइ हलंदव? सौट थधो उते हिकु ॻाल्हि कंदो ऐं वरी तूं ॿी ॻाल्हि कंदे। ईअं करे थियो आहे जो मां सोट जे मुखालिफ़ थियो हुजां। सोट वॾो आहे, आख़िरी फ़ैसिलो सोट जो ई हलंदो। इहा पक आहे त छोकिरी वापसि कंदो, पर उते हलण खां पोइ शर्त कहिड़ा थो रखे इहा उते ई ख़बर पवंदी। हाणे देरि न कर, जेके बि ॻाल्हियूं पंहिंजे कननि सां ॿुधियूं अथई जल्दी ॿुधा। अरे मोलू ॾाढो सियाणो थी वई। छो मां तोखे बेवकूफ़ थो लॻां? मोलू पहिरियां इनाम ॾे कढी के 2-3 लख रुपया। 2-3 लख पुट कॾहिं ख़्वाब में ॾिठा अथई? मोलू तूं बि 3 लखनि जी ॻाल्हि थो करीं? अरे मां ख़्वाब में वॾो पाण खे ज़मींदार सम्झंदो आहियां। तोखे इनाम मीर शाहनवाज़ खान ॾींदो। पहिरियां तूं मूंखे हाल अहवाल ॾे, पोइ तोखे इनाम मां वठी आणे ॾींदुसि। नक
इए सही कॾहिं बि कोन थींदी। पहिरियों पैसा पोइ हाल हवाला कंदासीं। जमा वॾो को बुख खाई हाँ छामी हाँ मां बुख बाबा मां पंहिंजे कम जा थो पैसा वठां पंहिंजे कम जा। मां चवां थो इज़त सां ॿुधायो न त बेइज़्ज़तो कंदो साईं। तूं हथ तलाए ॾिस मां बि वॾो ख़तरनाक आहियां। केरु ख़तरनाक आहे इहा ख़बर हाणे जो हाणे पुट पवे थी। ॿियनि जे कमनि जे लाइ तव्हां पाण खे ॾाढो थकाए छॾियो आहे। अमा साइणा मां हर उहो कमु पंहिंजो सम्झंदो आहियां जंहिं कम में हिन क़ौम जी भलाई हुजे। मंसूर खान, तव्हांखे छा थो लॻे तव्हां कामयाबु थींदो ॿिनि धुरियुनि खे ठाह कराइण में? जेकॾहिं ॿई धुरियूं शुरू में ई मूं वटि ॻाल्हियुनि लाइ अचनि हा न त पोइ इन ॿिन्ही धुरियुनि में कॾहिं बि इख़्तिलाफ़ पैदा न थियनि। पर इन मीर जाफ़र इन ॿिन्ही धुरियुनि जे ज़हन में एतिरो त ज़हर भरे छॾियो आहे जो का बि धुर कंहिं ॿी धुर जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई न आहे। इन में मीर शाहनवाज़ जो को न को मक़सदु हूंदो, तॾहिं त ॿिनि धुरियुनि खे पाण में ठहण ई नथो ॾिए। अमा साइण अहिड़नि भोतारनि जा ज़हन गंदा हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी सोच उबतड़ हूंदी आहे। हू इहो ई सोचींदा आहिनि त जेकॾहिं हिते अमन थी वियो त पोइ उन्हनि जी चंग मुड़सी त लुड़ी वेंदी। केरु उन्हनि वटि फ़ैसिले लाइ ईंदो या केरु पंहिंजा माण्हू पुलिस खां छॾाइण लाइ या ॿधाइण लाइ ईंदो। तंहिं करे इहे चाहींदा आहिनि त हिते कॾहिं बि अमन न थिए, छो जो हिन धरतीअ खे सदाईं पंहिंजनि जी रत सां रंगियो वियो आहे। हाणे इहो सिलसिलो बंदि थियणु घुरिजे। अमा मूंखे पूरी उमेद आहे त तव्हां इन मक़सद में ज़रूरु कामयाबु थींदो। पुट अॼु ॾींहुं ताईं तव्हां जंहिं बि कम में हथु विधो आहे उन में कामयाबु ईंदा आहियो, हिन में बि कामयाबु थींदो। अमा साइण मूंखे बि पूरी उमेद आहे त मां इन ॿिन्ही धुरियुनि खे हिकु करण में कामयाबु थींदुसि। पहिरियों इहो ॿुधाए त सां छो था अरे बोलू मुझे इनाम बची करी। अरे उहो इनाम त रहे थींदो न। अरे तव्हां न वठो मां किथां वठां। मंसूर खान खे तव्हां घुरायो या हो ॿिए कम सां आयो? मंसूर खान इन कोशिश में आहे त रहज़न ऐं असांजे विच में ठाह थी वञे। हो त इहा सुठी ॻाल्हि आहे, ठाह थी वञे। इन दुश्मनी में घणी तबाही थी वई आहे। मां बि इहो ई थो चाहियां त इहो ठाह थी वञे मरियम, पर इहो ठाह थींदो कोन। जेकॾहिं थोरो ज़िद तव्हां छॾियो थोरो हू छॾनि त ठाह थी वेंदो। उन्हनि जो पहिरियों ऐं आख़िरी ज़िद इहो ई हूंदो त अधीअ खे वापसि कयो वञे, ऐं इहो कॾहिं मां थियणु कोन ॾींदुसि। जेकॾहिं तव्हांजो ठाह थी थो वञे ऐं हीअ खूनी तकरार ख़तम थी वञे त पोइ मां उधां वञण लाइ तयारु आहियां। जेकॾहिं इहो ठाह थी बि वियो त वधि में वधि असांजो हिक ॿिए जे मथां ताणियल बंदूकूं हटी वेंदियूं, पर असां खीर खंड थी कॾहिं बि कोन सघंदासीं। इहा त ख़बर आहे हिक ॿिए खे तव्हां एतिरा त ज़ख़्म रसाए चुका आहियो, उहे फट सॼी उमिरि कोन छुटी सघंदा। उतां खीर खंड कीअं थी सघंदो? अधीअ खे हितां वापसि वठण जे चकर में ई हू ठाह कंदा। पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियईं, अधीअ खे हितां वठी वेंदा न त हू ज़ालिम अधीअ जे मथां ज़ुल्म ख़तम ई कोन कंदा। पोइ कहिड़ी ज़रूरत आहे त असां पंहिंजी भेण खे उन ॿरंदड़ मच में उछलाए छॾियूं जेको सॼी उमिरि विसामण जहिड़ो ई न आहे। मीर साईं जो ख़ैर बाबा। बाबा साईं जो ख़ैर, मुंहिंजी उमिरि बि बाबा साईं खे लॻे। अरे रे तूं उहो ई आहीं नी जे भलो साईं पंहिंजे सिर जे मथां रखियो हो? बाबा चवंदा कोन न त सिर बचाइण त सन था, मूं उहो कमु कयो आहे। मोलू हिन खे हिते छो चयो आहे? बाबा साईं हीउ तव्हांजे लाइ जासूसी कंदो, ऐं मूं सोचियो त असांखे उहो माण्हू खपे जेको रहज़न वारनि जे ॻोठ जो हुजे, ठेठ क़ुरानी हुजे। इन करे मां जो वठी आयो आहियां ऐं हिन ते बाबा केरु शक बि कोन कंदुमि। को माण्हू त चङो ॾिसी आहे, सफ़ा पाण जहिड़ो हथु करे आवां
बाबा साईं किथे माई ऐं किथे बांदर चुमा मोलू। अरे रे बस तू भी तू इहो ॿुधाए त कहिड़ी कम जी ख़बर खणी आयो आहे? बाबा साईं जीअं मंसूर आयो न रज़न ऐं हुन जे विच में ॻाल्हियूं थियूं। पोइ मंसूर वञी सोढल सां मिलियो ऐं जंहिंखे रज़न वारनि उताक में पत करे छॾियो आहे। जीअं ई सोढल सां मिली करे पोइ हिते आयो न त अचण सां ई अची रज़न वारनि उन खां छोकिरीअ जी घुर कई। पोइ हुन ते मंसूर छा चयो? ऐं मंसूर ख़ान चए न त सुभाणे शाम जो अची ऐं मूं वटां छोकिरी वठी वञिजो। असल हाल वाल इहे आहिनि बाबा साईं। हाणे त इनाम जो न। हा हा इनाम जो हक़दार त तूं आहीं। एॾी वॾी ख़बर जो खणी आयो आहे। अचे हैदर छा थो सम्झे बाबा ॿियनि दुल्हन खे हिकु करण में कामयाबु थी वेंदो? मुराद बाबा जी एतिरी इज़त कंदो आहे जीअं असां बाबा जे लाइ जान ॾियण लाइ तयारु आहियूं, हू बि ईअं बाबा जे लाइ जान ॾियण लाइ तयारु आहे। जेकॾहिं बाबा खे मुराद जे सिर जी ज़रूरत पई न त मुराद पंहिंजो सिर बि लाहे बाबा जी तिरीअ ते रखंदो। इहा त मूंखे बि ख़बर आहे त मुराद वारनि खे बाबा बि लताड़ींदो त बि कोन पुछंदा। असल मसइलो आहे रज़न वारनि जो। रज़न वारा बीठल पाणी आहिनि ऐं तोखे त ख़बर आहे त बीठल पाणी जी न वहकिरो हूंदो आहे न उछल। त पोइ कीअं ख़बर पवे त हुननि जी दिलि में छा आहे? रज़न वारनि जी ज़बान में हिकु ॻाल्हि हूंदी आहे ऐं दिलि में ॿी। सिधे माण्हू जे दिलि में केॾी बि कावड़ छो न हुजे, बाबा हुनखे पंहिंजो बणाईंदे देरि नाहे कंदो। पर मुनाफ़िक़ खे पंहिंजो बणाइणु नामुमकिन आहे। हुनजे मुंहं ते त मुस्कुराहट हूंदी आहे पर पंहिंजे अंदरि में अलाए कहिड़ा बुग़्ज़ पालींदो वते हुनजी का ख़बर न आहे। माई वॾी अधु कोपड़ो गुचां जो असांखे बि प्यार जा। देगड़ी में आगर सागर पई अथई। अमा तूं ऐं बाबा त कॾहिं बि कोन ठहंदो। अबा तू पिणई खे छॾ, तू मूंखे इहो ॿुधाए त कुंज खे घर कॾहिं था वठी अचो? अमा सुभाणे शाम जो हुनखे घर वठी ईंदासीं। त पोइ कुंज जो छा सोचो अथव? हुन जे लाइ ककर त अॻु में ई क़बर खोटे तयारु करे छॾी आहे। छा तू पंहिंजी मासूम भेण सां इहो ज़ुल्म कंदे? अमा जॾहिं हूअ मासूम हुई न त मूं हुनजी दिलि सां इज़त कई, पर जॾहिं हुन हिन घर जी इज़त खे लॼायो आहे न त हाणे हुनजे नसीब में मौत ई मौत आहे। हाणे ॿुधई माई वॾी, तूं त समूरो ॾोह मुंहिंजे मथां पई रखी त छोरी खे मारण जे पोयां मां ई आहियां। तव्हां मर्दनि जो इहो ज़ुल्म आख़िर औरतुनि मथां केसीं ताईं हलंदो? अमा इन में तूं मुंहिंजो ॾोह न ॾे। तो मथां ॾोह छो न ॾियां? तव्हां मर्द हज़ारे गुनाह कंदा आहियो, पोइ बि तव्हांजी इज़त मथां कोई फ़र्क़ु न पवंदो। पर जेकॾहिं औरत खां का नंढड़े मां नंढड़ी ग़लती बि थी वञे थी त तव्हां होश मां निकिरी था वञो। जेकॾहिं न तव्हांखे कुंज खे मारणो आहे त पोइ उन सां गॾु मूंखे बि मारे छॾ, न त मां क़यामत ताईं तोखे इहो गुनाह माफ़ न कंदसि। मल्ठारे इहा वठो ठाके जे पोयां हुई। बाबा साईं इहा तोते वारनि जे पोयां हुई। मुराद वारनि उन्हनि खे दौड़ाए दौड़ाए ख़बर न आहे किथे छॾे आया आहिनि। चइबो त इहे हमरा बि असांजा ज़ाहिर थी पिया, पर हाणे मुराद खे पक थी वई त एॾनि जा लाश बि असांजे हवाले त कंदो। त पोइ तव्हांजो जेको हुकुम बाबा साईं। हाणे हीअं कर, इन्हनि मूं हथ पट बचार के ॿिया सुठा हमला ॾिस जेके पंहिंजे कम में लालो रखंदड़ हुजनि ऐं उहो कमु उन्हनि जे हवाले करे छॾ। बाबा साईं मुंहिंजो सोटु आहे हाशिम ऐं मुंहिंजा दोस्त आहिनि मिठाल ऐं शफ़ीक, वॾा ख़तरनाक आहिनि। जेकॾहिं चयो तव्हां मां उनखे घुराए वठां। तोते वारनि लाइ बि चयो त वॾा दिलेर आहिनि, पर ॾिठई न सफ़ाई ऐं भाड़िया निकिता। हिननि में ऐं सौटु हाशिम में ॾींहुं राति जो फ़र्क़ु आहे। पोइ हीअं कर, पंहिंजे सोट ॾे नियापो कर त हुन ॿिए हमरा खे बि अचूं अचे। पहिरियां राति मां हुननि सां कचहरी कयां, ॾिसूं त हमरा केतिरे पढ़ींदा आहिनि। बाबा साईं अॼु राति कोन पहुचंदा, उन्हनि ॾे नियापो कयां थो, सुबुह राति पहुची वेंदा। हा ठीकु आहे,
पर सुभाणे ताईं पहुचणु घुरिजनि छो त हाणे असां मुराद खे वधीक मोहलत नथा ॾेई सघूं। हितां निकिरण जी का बि राह न आहे। सोडल बि क़ैद थी वियो हूंदो, तॾहिं त न आहे आयो, न त हू त रोज़ ईंदो हुयो। सोडल पंहिंजी जान बचाइण जे लाइ अदा वारनि सां मुंहिंजे सिर जो सौदो कंदो। काश जे मूंखे मंसूर खान वटि छॾे अचे हा, त अॼु मां एतिरी परेशान न थियां हा। पर शायदि मुंहिंजे मुक़दर में इहे सूर ई लिखियल आहिनि जेके मूंखे मिलणा आहिनि। मालिक साईं, मुंहिंजी ग़लती माफ़ कर, तू ई रहम फरमा। हिकु तरफ़ राज़न वारनि सां ॻाल्हियूं थियूं हलनि ऐं ॿिए तरफ़ मुराद खे माराइण जूं साज़िशूं कयूं पियूं वञनि। इहो सॼो कमु राकाश शहनवाज़ जो हूंदो। जेसिताईं असांजो घर बर्बाद न कंदो न त सुकून सां न वेहंदो। मूं पहिरियां ई मुराद खे चयो हो त मीर शाहनवाज़ ख़ान सां ज़मानो रखियूं अचे त जीअं उहो असां खां पासीरो रहे, पर मुराद मीर शाहनवाज़ जी हेठाई करण खां इनकार कयो। उन जो नतीजो सभिनी जे साम्हूं आहे। हनीफ़ा, मुराद कॾहिं बि कंहिं ज़ालिम जे अॻियां न झुकंदो, न वरी असांजो छोकरी। तॾहिं त असां हज़ार में आहियूं। जेकॾहिं मुराद ऐं सोढल मीर शाहनवाज़ ख़ान सां अलेख सलेख रखियूं अचनि हा न, त हू बि असांजे सिर मथां पंहिंजो हथु कोन हटाए हा। हाणे रुगो दुआ कर त सोढल ख़ैरनि सां अची वञे। इहा तूं पक सम्झ त सोढल जी इन मुसीबत में किथे न किथे मीर शाहनवाज़ जो हथु ज़रूरु हूंदो। रज़न वारा ख़ासि माण्हू रेस जा आहिनि, ज़ाहिर आहे उन जे इशारे ते ई हलंदा। जेसिताईं सोढल खे मारे मनाए पंहिंजे गोॾनि हेठां न कंदा न, तेसीं ताईं हू हथु कोन कढंदा। छोकर असांजो मरंदे मरी वेंदो, पर झुकंदो कोन। ॿुध, कंहिं महिल घर खे बि वक़्तु ॾींदा कयो। तव्हांजी राति बि उताकत थी गुज़रे त ॾींहुं बि उताकत थो गुज़रे। इहो सोचो ई नथा त घर में बि को माण्हू रहे थो। मूंखे अहसासु आहे, पर जॾहिं खां वठी हिन घर मां छोरी निकिती आहे असांजूं त निंडूं हराम थी वियूं आहिनि। तूं छा सम्झी थी त असां सुख ऐं चैन सां हूंदासीं? पोइ तूं ॿुधा, अहिड़ी हालत में घर विहाणींदो? छा थो सम्झे त कुंज खे वापसि करण में कामयाबु वेंदे? मालिक भलाई कंदो करीमा, ख़ुदा कंदो त सुभाणे शाम ताईं छोरी हिन घर में हूंदी। हुनखे मारण वारो तूं पाप न खणण जाए। संदसि भाउ वेठो अथसि, उन जी ज़िंदगीअ जो फ़ैसिलो उहो पाण कंदो। तूं हुनखां ॿाहिरि रहण जाए। मां त हुन छोरी खां कुझु कोन चवंदुसि, पर ककरुनि खे ज़िंदा न छॾींदो। मालिक साईं, न्याणी मथो रहम कजांइ। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।